अस्सलाम वालेकुम तारसो बायस टीवी न्यूज़ सां वली मोहम्मद चाड़ो नज़र वजूदा 7 खां मोहम्मद हनीफ शाहनी जे न रिपोर्ट ते नाज़रीन म्यूनिसिपल कमेटी 7 ऐं टाउन कमेटी भान सईदाबाद में भर्ती थियल वाइट कॉलर मुलाज़िम घर वेठे पगारूं खणी रहिया आहिनि जॾहिं त कुझु मुलाज़िम वरी सियासी माण्हुनि जे आशीर्वाद सां जिन पंहिंजी जॻहियुनि ते प्राइवेट माण्हू मुक़ररु करे अधु पघार ते पंहिंजो सिस्टम शुरू करे छॾियो आहे। जेतोणीकि मुक़ररु मुलाज़िम ड्यूटी ते पंहिंजो कारोबार करे रहिया आहिनि। मिलियल ॼाण मूजिबि माहवार पघार मां कटौती कराइण ते समूरो सिस्टम हलायो पियो वञे। ॿिए तरफ़ म्यूनिसिपल कमेटी 7 ऐं भान टाउन कमेटीअ में तरक़ियाती कमनि जी आड़ में लखें रुपयनि जी करप्शन कई पई वञे। हितां जे रहवासियुनि मुतालबो कयो आहे त एसी 7 सख़्ती सां नोटिस वठे, सफ़ेद पोश मुलाज़िमनि खां संदन कमु वरितो वञे। सफ़ाई जो निज़ाम बहितर न हुजण सबबि सॼो शहर गंदगी जे वर चढ़ियल आहे। वधंदड़ गंदगीअ सबबि मुख़्तलिफ़ वबाई बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि। सफ़ाई जे निज़ाम खे बहितर बनाए सफ़ेद पोश मुलाज़िमनि खे ड्यूटियुनि जो पाबंद कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।